ठरी मीरवाह जे सहाफ़ी एडी शर के कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ मीरपुर मातलो जे सहाफ़िन क़ौम परस्त तंज़ीमन ऐं सिविल सोसाइटी पारां DHQ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज में शरीक अॻवाननि जो चवणु हो त सहाफ़ी एडी शर जे बेरहमाने क़त्ल वारे वाक़े खां पोइ पुलिस हिन महिल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी, रुॻो सखणा आसरा ॾिए पई। तमाम भलो कलम धणी हुयो, उनके ॾाढ डमर जे डहकाव ऐं दादागिरी सां शहीद कयो वियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। मीरपुर प्रेस क्लब ते सहाफ़िन सां गॾु सिंध जा सियासी माण्हू सरापा एहतजाज आहिनि। सॼी सिंध में तव्हां सहाफ़िन खे इहा गुज़ारिश आहे, सम्झण जी कोशिश कयो त तव्हां निशाने ते छो आहियो। सिंध ग़ुलाम वतन आहे, सिंध जा माण्हू हिन वक़्तु लाचार आहिनि। उन जे करे जेको क़ाबिज़ क़ुवत आहे, जेकॾहिं उनजी दलाली जेको आहे सो न कंदो, जेको माण्हू गैरतमंद सहाफ़ी हूंदो उहो शहीद थींदो। ऐं सिंध जा कलम धणी समूरा ई अदब सां वास्तो रखनि था, सहाफ़त सां आज़ादु सहाफ़त कनि पिया। उन्हनि जो क़त्लेआम तमामु वॾे जारह तरीक़े सां थिए पियो। हीउ एडी शर जो क़त्ल, नसरुल्ला गडाणी जो क़त्ल, जान मोहम्मद महर जो क़त्ल, उन सां गॾु जेको आहे अजय लालवाणी जो क़त्ल, हीउ हिकिड़ो क़त्ल सिंध जे अदब जो क़त्ल आहे। ऐं उहे सम्झनि था त जेके हीउ कलम धणी आहिनि, सिंध जा गैरतमंद सहाफ़ी आहिनि, जेके क़त्ल थियनि पिया, इन्हनि खे मारे मैदान साफ़ करे सिंधू दरिया बि अॾींदासीं ऐं सहाफ़िन खे बि मुंझाए रखंदासीं। अहिड़े तरीक़ेकार ते असांखे हैफ़ आहे उन हुक्मराननि ते। पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट में 15 सालनि में कई सहाफ़ी क़त्ल थिया, कंहिंजो इक़्तिदार न थियो आहे, कंहिंखे बि इंसाफ़ न मिलियो आहे। महिरबानी। तौर ते सिंध हुजे या पंहिंजो मुल्क पाकिस्तान हुजे, ख़ासि करे सहाफ़ी जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि। गैर महफ़ूज़ इन जे करे आहिनि जो इंतिज़ामिया करप्ट आहे, वॾेरा करप्ट आहिनि। उहे उन्हनि जूं सहाफ़ी जेके आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं पधरियूं कनि था, उन जे करे उन्हनि खां ख़ौफ़ आहे। पोइ आहिस्ता आहिस्ता सहाफ़ियुनि ते ज़ुल्म बि कनि था, तशद्दुद बि कनि था ऐं शहीद बि कनि था। असीं पुरज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं एडी शर जो क़त्ल हुजे, जान मोहम्मद महर जो हुजे, नसरुल्ला गडाणी हुजे, अजय लालवाणी हुजे, केतिरा ई सहाफ़ी उन्हनि क़त्ल करे छॾिया आहिनि। पर उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त सहाफ़ी कॾहिं बि ख़ामोश थी न वेंदा ऐं तव्हां खां कंहिं न कंहिं तरीक़े सां बदिलो ज़रूरु वठंदा। ऐं इंतिज़ामिया खां असां इहा पुरज़ोर मुतालबो कयूं था त सहाफ़ियुनि जा क़ातिल गिरफ़्तार कयो। असीं मज़म्मत कयूं था एडी शर जे क़त्ल जी। ऐं ॾिसो पिया त हिन टाइम जेको हीउ सिंध जे अंदरि जेको सिंधू दरिया ते कैनाल ठहिनि पिया, उन्हनि जे ॻाल्हाइण जे लाइ PP गवर्नमेंट खे वाइखो करण जे लाइ सहाफ़ी अकबर आहिनि। ऐं ॾिठो हितो सिंध जा सहाफ़ी वञी कैनालनि ते बीठा, उन पूरी दुनिया खे ॿुधायो त बाबा जेको आहे त सिंध सां नाइंसाफ़ी थिए पई। उन हक़ सच जे ॻाल्हाइण जे करे, उन हक़ सच खे ज़ाहिर करण जे लाइ सहाफ़िन खे शहीद कयो पियो वञे ऐं हथरादू माण्हू छॾे उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे शहीद करायो पियो वञे। असीं उनजी मज़म्मत कयूं था ऐं वक़्त जे हुकूमतनि खां मुतालबो था कयूं त सहाफ़ी एडी शर जे क़ातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो। अगरि जेकॾहिं गिरफ़्तार न कंदा वे त इनशाअल्लाह जेकी बि सहाफ़ी दोस्तनि जी हिकमत अमली हूंदी, असीं सियासी समाजी दोस्त उन सां गॾु हूंदासीं। कानूनियत आहे, गुंडागर्दी जो राज आहे सॼी सिंध में। कानून नाले का शइ कोन्हे। इन जे करे सहाफ़िन कलम धणियुनि जो क़त्लेआम थिए पियो। एडी शर खे जेको आहे त सरेआम शहीद कयो अथऊं। नसरुल्ला गडाणी जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। इन जे करे उन हक़ जे आवाज़ खे दॿाइण जे लाइ अज़ीज़ मेमण जो क़त्ल थियो। असां वटि सहाफ़िन खे तहफ़ुज़ नाहे मिलियो हिन वक़्त ताईं। इन जे करे सिंध सरकार, वफ़ाक़ी सरकार ऐं हीअ इदारा सभु फेल आहिनि। इन जे करे सहाफ़िन खे तहफ़ुज़ न पियो ॾिनो वञे। हू रिपोर्टिंग कनि था पिया, पर उनजी मोट में उन्हनि खे शहादत नसीब थिए थी पई। उहे हक़ ऐं सच जी वाट ते आहिनि। इन जे करे कलम धणियुनि जो तहफ़ुज़ सरकार खे यकीनी बनाइणु घुरिजे। एडी शर जे क़ातिलनि खे सरेआम फाही ते लटकायो वञे। महिरबानी। हुननि ख़ैरपुर SSP खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी एडी शर जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मातलो।